अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल मुसागढ़ साथ थींदो मुबशर सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त क़ौमी सलामती के खतरे जे हवाले सां ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। फौज हर क़िस्म जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ पुरज़म आहे। फौज मुल्क जे ख़ुदमुख्तियारी ऐं इस्तेहकाम जे तहफ़्फ़ुज़ लाइ साबित क़दम आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो लाहौर छावनी जे दौरे दौरान ऑफिसरनि खे किताब मुस्तक़बिली जंगियुनि जे सिलसिले में तयारियुनि ऐं जिद्दत अख्तियार करण ते ज़ोर। आर्मी चीफ फॉर्मेशन जे इंतजाम हेठ जारी तरबियती मशकनि जो बि जाइज़ो वरितो। CMH लाहौर में हाई केयर सेंटर जो बि दौरो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। गवर्नर ऐं वज़ीर आला बलूचिस्तान पारां एयरपोर्ट ते वज़ीर आज़म जी आजियां। शहबाज शरीफ बलूचिस्तान में 2 मनसूबनि ऐं 5 दानिश स्कूलनि जो इफ्तिताह कंदो। वज़ीर आज़म के सूबे जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं तरक़ियाती मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां बीजिंग पुलिस कॉलेज जो दौरो। पुलिस गाड़ियुनि ज़रिए जवाबदार खे पकड़ण जो मुज़ाहिरो ॾिठो। जदीद टेक्नोलॉजी ज़रिए ॾोहनि खे मुंहुं ॾियण बाबति ब्रीफिंग। वफ़ाक़ी घरू वज़ीर हाईटेक ट्रेनिंग जा मुख़्तलिफ़ सेक्शन ॾिठा। तरबियत जी शानदार मयार जी वाखाण। मिर्ज़ापुर वेझो कलोड़ा ऐं जोणे जा दुरियनि में तकरार तां ज़ाल मुड़ुस क़तल। कच्चे वारे इलाइक़े में हलंदड़ पुराणे तकरार तां हथियाबंदनि जो घर ते हमलो। जोणे जा धुर सां तालुक़ रखंदड़ पिरालो वासी अलायाट नारे जो ऐं संदसि घरवारी मारिजी विया। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कयूं पिया। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। शाहपुर झानिया वेझो मेले तां मोटंदड़नि जी चिंची रोड़ी कैनाल में किरी पई। 2 सोट ॿारड़ा ॿुॾी फौत। दोरो फाल मोरी वटि हादसो। हिक ई घर जा 9 भाती ॿुॾी विया। मौजूद माण्हुनि 7 ॼणनि खे बचाए वरितो। 10 वरनि जो फरहान ऐं 12 वरनि जो मेहरान ख़ासि केली फौत। ॻोठ गाज़ी ख़ासि केली वासी दरगाह पीर शेमिर जीलानी जे मेले तां मोटंदे हादिसे जो शिकार थिया।